नादरीन, गंबट में सिंध प्रोफेसर एंड लेक्चरर एसोसिएशन के वर्कर कन्वेंशन कोठायो वियो, जंहिंजी सदारत सखर रीजन सदर प्रोफेसर सैयद गुलाम असगर शाह कई। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। खैरपुर सिंध प्रोफेसर्स एंड लेक्चरर एसोसिएशन जो वर्कर्स कन्वेंशन गवर्नमेंट डिग्री साइंस कॉलेज गंबट में थी गुजरियो, जंहिंजी सदारत सिपला सखर रीजन के सदर प्रोफेसर सैयद गुलाम असगर शाह कई, जॾहिं त प्रोफेसर मोहम्मद अयूब मरी, प्रोफेसर मुश्ताक अहमद फुलपोट्रो, गवर्नमेंट डिग्री साइंस कॉलेज गंबट के प्रिंसिपल सैयद इरफान अली शाह जिलानी ऐं ॿियनि आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त सिंध काबीना पारां मंजूर करायल रिवाइज 40 इयर्स फार्मूले की आजिया कयूं था, पर उन जो नोटिफिकेशन जल्द खां जल्द जारी कयो वञे, जीअं त कॉलेज जी उस्तादनि में बेचैनी ख़त्म थी सके। अहिड़े वर्कर्स कन्वेंशन खे कॉल करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त ज़िले में कॉलेजिस अंदरि कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम आहिनि, ख़ासि तौर ते टीचर टाट हवाले सां त उस्तादनि जो रेशो केतिरो रहे थो, के कहिड़ा कहिड़ा उस्तादनि जी शार्टेज आहे, कॉलेज खे कहिड़नि मसाइलनि सां खे मुंहुं ॾियणो पए थो। ऐं उन सां गॾोगॾु जीअं मिसाल तौर ते असांजे ज़िले में हिन खैरपुर में बीठा आहियूं, हिते असांजे मुख़्तलिफ़ कॉलेजिस खे एसएनी कोन्हे का, एसएनी कोन्हे। ज़ाहिर आहे त उन में उस्ताद न डेप्यूट थी सघनि था, न उते जेके प्रॉपर अंदाज़ में क्लास हली सघनि। असांजो हिन वक़्तु वॾे में वॾो मसइलो जेको आहे 40 जी रिवीजन जेका उहा कैबिनेट डिवीजन में थी वई आहे ऐं मिनट्स बि जेके आहिनि अप्रूवल थी वञनि। असां चाहियूं था त उन्हनि जी जल्द अज जल्द जेका नोटिफिकेशन उहा जारी कई वञे। असांजे सिंधी ॿार खे जेको इंटर पास करे थो उहो अॻ में BA ऐं BSc करे नौकरियूं वठंदो ऐं कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन में बि विहंदो हुयो, उहा डिग्री हिननि हैक वारनि ख़तमु करे छॾी आहे। उन जी जाइ ते हिननि एसोसिएट डिग्री ऑफ साइंस एंड आर्ट्स करे छॾी आहे। इन में नुक़सानु इहो आहे त 2 साल हिते पढ़ंदो ॿार, 2 साल वरी यूनिवर्सिटीअ में, पोइ उनखे पोइ बि डिप्लोमा जी डिग्री मिलंदी। असांजो इहो पुरज़ोर अपील आहे ऐं हुकूमत पाकिस्तान खे, सिंध खे, हैक खे, त असांजे सिंध जे शागिर्दनि जी भलाईअ में BSc ऐं BA वारो सिस्टम खे बहाल कयो। 2 सालनि खां वठी करे असां हिकिड़ो साल थी वियो, असां इन कोविड में हुयासीं, इन जे करे इदारा जेके बंदि आहे ऐं उन खां पोइ अॻु में वरी हिकिड़ो साल जेको हो उहो वरी कोर्टुनि जे हवाले हुई SPLA, तंहिंजे करे इन गैप खे जेको आहे उहो कवर करण जे लाइ डिस्ट्रिक्ट वाइज़ SPLA सखर रीजन जेको आहे उहो पंहिंजा वर्कर्स कन्वेंशन थी कोठाए। सिपला अॻवाननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त अक्सर कॉलेजनि में अहम मज़मूननि में उस्तादनि जी खोट खे ख़त्म कयो वञे ऐं SNE खे रिवाइज़ कयो वञे। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।